ब अफ़गानी गिरफ़्तार करे लॉकअप हवाले कया विया आहिनि। अहम ख़बर अमां सां शेयर कयूं पिया राणीपुर खां। अव्हांखे ॿुधाईंदासीं त पुलिस रहीम ख़ान वल्द इज़त ख़ान ऐं अब्दुल रहीम वल्द ज़री ख़ान खे गिरफ़्तार कयो आहे। राणीपुर खां ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। गैर क़ानूनी तौर तरसियल ॿिनि अफ़गाननि खे गिरफ़्तार करे लॉकअप हवाले कयो वियो आहे। पुलिस रहीम ख़ान वल्द इज़त ख़ान ऐं अब्दुल रहीम वल्द ज़री ख़ान खे गिरफ़्तार कयो आहे। राणीपुर खां ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। गैर क़ानूनी तौर तरसियल ॿिनि अफ़गानी खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। राणीपुर में गैर क़ानूनी तौर तरसियल ॿिनि अफ़गाननि खे गिरफ़्तार करे लॉकअप हवाले कयो वियो आहे। पुलिस रहीम ख़ान वल्द इज़त ख़ान ऐं अब्दुल रहीम वल्द ज़री ख़ान खे गिरफ़्तार कयो वियो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे नानक राम। जी नानक राम, छा तफ़सील आहिनि? ॿिनि अफ़गाननि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। जी बिल्कुल, राणीपुर पुलिस गश्त दौरान गैर कानूनी तौर राणीपुर में रहंदड़ ॿिनि अफ़गाननि खे गिरफ़्तार करे लॉकअप करे छॾियो आहे, जिन मथां सरकारी मदद में केस दाख़िल कयो वियो आहे। संदन ख़िलाफ़ इंक्वायरी शुरू करे ॾिनी वई आहे। राणीपुर पुलिस जेका आहे गश्त दौरान चेकिंग कंदे राणीपुर जे मेन रेशम गली बाज़ार में गैर कानूनी तौर ते रहंदड़ ॿिनि अफ़गाननि रहीम ख़ान पठान ऐं अब्दुल रहीम पठान खे गिरफ़्तार करे थाणे ते खणी अची लॉकअप करे छॾियो आहे। जिन वटि का बि सुञाणप न हुजण सबबि खेनि ख़िलाफ़ फॉरेन एक्ट जो केस दाख़िल करे वरितो आहे। खैरपुर पुलिस मूजिबि गिरफ़्तार थियलनि जा नाला रहीम ख़ान वलद इज़त ख़ान पठान ऐं अब्दुल रहीम वलद ज़री ख़ान पठान तौर कई वई आहे। संदन जो क्रिमिनल रिकॉर्ड चेक कयो पियो वञे ऐं जेकी गुज़िरियल कुझु अरसे खां राणीपुर जे भर पासे में तफ़सीदाई में राज पज़ीरा इन्हनि जी मुकमिल इंक्वायरी बाद इन्हनि ॿिन्ही खे तफ़्तीशी कंदड़ इदारनि जे आला अमलदारनि जे हवाले कयो वेंदो, जॾहिं त एसएसपी खैरपुर पारां पंहिंजी जारी कयल प्रेस बयान में ॼाणायो वियो आहे त कंहिं बि गैर मुल्कीअ खे पाकिस्तान में रहण जी इजाज़त न हूंदी। असां पंहिंजे ज़िले में हर मुमकिन अमन अमान क़ाइमु कराईंदासूं ऐं गिरफ़्तार थियलनि खां पुछा ॻाछा करे रहिया आहियूं, जंहिं बाद वधीक ज़िले अंदरि मौजूदु अफ़गाननि खे बि जल्द गिरफ़्तार करे कंहिं वापसि रवानो कयो वेंदो। जी वॾी महिरबानी नासिन। राणीपुर खां नानक राम तफ़सील ॾिना आहिनि।